अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम मीर संजर ख़ान। दोस्तों अॼु पाण इल्मी हिब्ब में पढ़ंदासीं हर्फ़ जर कंजक्शन। उहो लफ़्ज़ जेको ॿिनि जुमलनि या ॿिनि लफ़्ज़नि खे ॻंढे। उहो लफ़्ज़ जेको ॿिनि जुमलनि या ॿिनि लफ़्ज़नि खे ॻंढे या धार करे तंहिंखे हर्फ़ जुमिलो सॾिजे थो। ॿिनि लफ़्ज़नि ऐं या जुमलनि खे पाण में ॻंढे या धार करे उनखे हर्फ़ जुमिलो सॾिजे थो। मिसाल तौरु अशरफ ऐं असलम होशियार छोकिरा आहिनि। इन्हनि अशरफ ऐं असलम ऐं जेका अची वई न इहो माना हर्फ़ जुमिले माना ॿिनि लफ़्ज़नि खे माना मिलायूं पाण खे ॿिनि जुमलनि खे ॿिनि लफ़्ज़नि खे ॿिनि नालनि खे माना अशरफ ऐं उन खां पोइ पाण मूं पेन ख़रीद कई पर ख़राब हुई। पर अहमद एंड गुलज़ार सिट ऑन द डेस्क। अहमद एंड गुलज़ार सिट ऑन द डेस्क। अहमद ऐं गुलज़ार डेस्क ते वेहनि था। Ali or Ahmad will go to Karachi. Ali or Ahmad will go to Karachi. Ali या अहमद कराची वेंदो। Ali या अहमद कराची वेंदो। ते आर माना या। I gave him a pen but he did not take it. I gave him a pen but he did not take it. मूं हिनखे पेन ॾिनी पर हिन कोन वरिती। दोस्तों थैंक यू सो मच। जो कि वीडियो पंहिंजे पुॼाणी ते पहुची वियो। वरी नेक्स्ट वीडियो में पाण मिलंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजी हिन चैनल खे इल्मी हिब्ब खे ज़रूरु सपोर्ट कंदा।